जी तो दोस्तों छो एतिरी गलतफहमीअ में पइजी विया आहियो त मूं ते सोराब सुमरी अली गुल मला चुटूअ जाए खाए उन मानी जाए खाईंदा आहिनि अदाकार उन्हनि कयो आहे उन्हनि कोन कयो आहे उन सूर सुमरे नंढड़ी ललीअ वारे असुलीअ में नंबर मुंहिंजो खपायो दरबेले वारे सैयदनि में मुंहिंजी शादी हुई थियल दरबेले जा सैयद जेके 9 लखीअ वारा मुस्तफा शाह आफ्ताब शाह व्याजी उन व्याजीअ जे भाउ सां ई मुंहिंजी शादी थियल ठीक आहे 2001 में मुंहिंजी शादी थियल 2012 में मूंखे भॼाए छॾियुनि मादर चोत अथव हराम खाऊं नीमक हराम आहे छो तो हाणे अफ़्तू छा केस करे मूं ते चए थो मां पंहिंजे अबे ॾाॾे जी हराम जी ज़मीन खपाईंदुसि जेके हराम अबा ॾाॾा हिन जा खाईंदा था अचनि दरबेले वारा सैयद 9 लखीअ ते था वेहनी मुक़ाम ठाहे मुक़ाम मां हॾा निकितनि त बि चवंदा आहिनि अकबर शाह असांखे ॾिनो आहे इहो प्लाट असां मतिलबु इन ते घर था ठाहे वेहूं उहो असुल में इहा ॻाल्हि आहे उते मुंहिंजी 2001 में शादी थियल 2012 में मूंखे भॼाए छॾियुनि मां इन खां पैसा पुरींदा आहिनि मां इन खे डंडा मूरियूं हणी हणी उनजा हथ भॼी छॾींदा आहिनि तव्हां वञी पुछा करे ॾिसो ने 9 लखीअ ते मुस्तफा शाह जीलियानी ऐं कदीर शाह जंहिंजो पुटु आहे जीलियानी जेको चए थो त मां बि माना मिलंदोमान मां बि केस कंदोमान आफ्ताब शाह जेको ॾंदरो जंहिंजो यासीन डाक्टरियानी जे घर जे भरिसां दुकान हूंदो अथसि रबरे में उहो चए थो मां माना दुकान खपाईंदुमि हिकिड़ो खपायां ॿियो खपायां पर इन रन खे न छॾींदुमि छो न छॾींदे तूं पंहिंजी रन वराए ॾेखार न पंहिंजी रन जो रबरे में कॾहिं थी जहा वई कॾहिं वरी होॾे वेंदी थिए हैदराबाद में जहाइण हिकिड़ी फिटी करी ॿी वठी अची ॿी वरी हेॾा कराची मां वठी आई मुहाजिरनि जी जदल पंहिंजी निरनुनि खे ॾिसो कोन था पंहिंजी छोरीअ खे छो नथो माराई चई थो मां हिन खे माराईंदुमि ॾिसूं भला तूं व्याज जो पैसो हलाए ऐं आउं थी हलायां पंहिंजे चुॾ जो पैसो कंहिंजो पैसो आहे ज़ोर व्याजी